परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं अमरीका में सरगर्मियूं जारी आहिनि। अमरीकी थिंक टैंक के ख़िताब ऐं मुख़्तलिफ़ अॻवाननि सां मुलाक़ातुनि में ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो जो चवणु आहे त बनू वाक़ियो परेशान कंदड़ आहे। असां लाइ ॿोॾि मुतासिरनि जी बहाली वॾो चैलेंज आहे जंहिं ते पूरो लहंदासीं। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां USAID जी एडमिनिस्ट्रेटर समांथा पावर मुलाक़ात कई। मुलाक़ात में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जी बहाली ऐं तामीर लाइ ड्रिघे मुदे वारे ताउन ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ॿोॾि मुतासिरनि जी मदद करण ते USAID जी क़यादत जा थोरा मञिया। हुन अमरीकी थिंक टैंक खे ख़िताब कंदे परडेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो त हू अमरीका तरफ़ां $97 मिलियन जे इंसानी इमदाद खे साराहे थो। अमरीका सां ॿितरफ़ा लाॻापा वधाइण चाहियूं था। पाकिस्तान लॉजिस्टिक ऐं वापारी मर्कज़ जो किरदारु अदा करे सघे थो। बिलावल भुट्टो चयो त ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ अमरीका जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। पाकिस्तान ऐं अमरीका मुख़्तलिफ़ शोबनि में गॾिजी अॻिते वधी सघनि था। हुन चयो त मुआशी इस्तेहकाम लाइ ख़िते में अमन अणटर आहे। बनू जहिड़ा वाक़िया परेशान कंदड़ आहिनि। इंतिहा पसंदी ख़ासि तौर ते पाबंदी मढ़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान ख़िलाफ़ कार्रवाई ते सख़्ती सां अमल कयो पियो वञे। बिलावल भुट्टो चयो त ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ आलमी बिरादरी जे ताउन जी ज़रूरत आहे। असांजो समूरो ध्यानु ॿोॾि जी आफ़तुनि खे मुंहुं ॾियण ते आहे।